अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु दोस्तों हिकिड़ो ही वीडियो ठाहिण जो प्रोग्राम जेको अचानक थियो। इन में इहो आहे त राति हिकिड़ो प्रोग्राम हुयो कैनेडियन सिंधी एसोसिएशन जो टोरंटो में, ऐं उते हिकु स्टॉल लॻल हो। साईं अहमद नदीम मेमण हिकिड़ो स्टॉल लॻायो हो। उन में काफ़ी शयूं हुयूं। उन में हिकिड़ी ही ॾाढी ख़ूबसूरत शइ हथ आई आहे, ऐं इन जो तव्हां हिकिड़ो कमाल ॾिसो। ही कप आहिनि चांहि जा, जेके मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ नालनि सां खपाया वेंदा आहिनि, पर मोस्टली जो नालो मैजिक कप जे नाले सां आहे। तव्हांखे हीअ ॾेखारियां थो, ऐं उन में चांहि विझी था ॾिसूं, पोइ उन मां ॾिसो तव्हांखे छा महसूसु थो थिए, ऐं उन मां कहिड़ी शइ जेका आहे सा हिन में छा डिफरेंस आहे। त पोइ अचो दादा, हीअ कप खे खोलियूं था ऐं पोइ ॾिसूं था उन में जेको आहे सो उनजो तरीक़ेकार छा आहे, ऐं उनखे मैजिक कप छो चवंदा आहिनि। त हीअ बॉक्स आहे, हुन बॉक्स में आयो आहे। ओके, सो हिन ते लिखियलु आहे लॉन्ग लिव सिंध। ठीकु आहे। हाणे हिन में ही बिल्कुलु ॾिसो, हिन जो कलर तव्हां कलर हिन जो ब्लैक कलर आहे, ऐं हिन ते इहो लिखियलु आहे। पोइ इन में असां जेको आहे सो अॼु हीअ मां चांहि ठाही, मां चांहि विझां थो हिन में। सॉरी, चांहि थोरो हारजी पई आहे। हाणे हिन कप खे, हीउ कप जेको आहे न पंहिंजो हाणे कलर चेंज कंदो, ऐं हिन ते हाणे जेको आहे सो जीअं जीअं गरम थींदो वेंदो त हिन ते जेको तव्हांखे अगरि महसूसु थिए त हीअ अजरक जो प्रिंट अची वियो आहे। हीअ जेको आहे न अजरक जो प्रिंट तव्हांखे आहिस्ते आहिस्ते ही हाणे सो हिन में पूरे में हीअ कप में अजरक जो जेको आहे सो हीअ तव्हांखे हीअ शइ मैं ॾेखारी पई। तमामु ज़बरदस्त शइ आहे कंहिंखे गिफ्ट ॾियण जे लाइ।